जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु जी ख़बर बिलासपुर मां आहे, जंहिंजो विषय आहे त चंड दिवस जे अवसर ते सिंधी समाज जे माण्हुनि घर जे ॿाहिरि ॾीआ जलाया। चंड दिवस जे पावन अवसर ते सिंधी समाज जे माण्हुनि मंदिर में कई पूजा अर्चना। अॼु जो चंड दिवस ॾाढो ख़ासि आहे, छो त साॻियो चंड दिवस पितृपक्ष खां पोइ आयो आहे। पितृपक्ष में कोई बि शुभ कार्य न कया वेंदा आहिनि। हिन लाइ समाज जे माण्हुनि अॼु खां चंड दिवस जे अवसर ते मांगलिक ऐं शुभ कार्य आरंभ कया आहिनि। अॼु जो चंड दिवस जुमे जे ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहुं भॻवानु झूलेलाल जो जनमु थियो आहे। साल में ॾाढा घटि चंड दिवस हूंदा आहिनि जेके जुमे जे ॾींहुं ईंदा आहिनि। इन लाइ बि अॼु जो ॾींहुं अञा महत्वपूर्ण थी वियो आहे। ऐं हूअं त कुझु ॾींहंनि खां पोइ अश्विनी अधिक मास अचे थो, जेको हज़ारों सालनि में हिकु भेरो ईंदो आहे। हिन लाइ अॼु खां हिकु माह ताईं शुभ मांगलिक कार्य आरंभ थींदा कया वेंदा। जनम दिवस जे अवसर ते सिंधी कॉलोनी मनोहर टाकिज जे पोइतां जूना बिलासपुर में घरनि में भॻवानु झूलेलाल जी आरती कई वई, पूजा अर्चना कई वई, अरदास कई वई, पलउ पायो वियो ऐं विश्व कल्याण जे लाइ दिन बर दिन कोरोना महामारी वधंदी थी वञे, उहा जल्द खां जल्द ख़तमु थिए। सभई माण्हू स्वस्थ थी करे अस्पताल में आहिनि सा घर पहुचनि, उन्हनि जे लाइ बि अरदास कई वई। घरनि जे ॿाहिरि 5 ॾीआ जलाया विया। सोशल मीडिया जे माध्यम सां श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकर भाटा जे संत साईं लालदास जन सभिनीनि भक्तनि खे चंड दिवस जूं वाधायूं ॾिननि ऐं चयो त सभई भक्त ॼणा पंहिंजे पंहिंजे घरनि में रहनि, घरनि में पूजा करनि, अर्चना करनि ऐं घरनि जे ॿाहिरि 5 ॾीआ ज़रूरु जलाइनि। समाज जी महिलाउनि शाम जो मिठाइयूं ऐं सामग्री खणी करे नदी तालाब ते पहुतियूं, जल में विझी करे भॻवानु झूलेलाल सां प्रार्थना कई ऐं नदीअ जो जल खणी करे घर पहुता, अमृत जे रूप में सभिनीनि खे ॾिननि। हिन अवसर ते समाज जा माण्हू उते उपस्थित हुया, जंहिंमें आहिनि मां कलावती दुसेजा, भारती, मोनिका, पूजा, मुस्कान, संध्या, रेखा, शीला देवी, गोविंद, नीरज, विजय दुसेजा, सुमित, अमित, ओम, रवि किशन, लव, हरीश, गुरमुख, लक्ष्मण। त बिलासपुर जी हिन ख़बर खे तव्हां लाइक कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो। जय झूलेलाल। में जोत जगाइण वाला सिंधी